छाजेला माण्हू पढ़नि हिते ई जेको आहे न असांजो अलहमदुलिल्लाह हाणे बाग़ आहिनि हिकिड़े ते 5 टुकड़ा आहिनि हर साल जे हर कंहिंखे 10 लख 20 लख हर कंहिंखे 10,000 मिलंदा सभु त डॉक्टरी पढ़ी वेठा आहिनि मुंहिंजो फादर पोइ छाजो निकाह हुनजी रज़ामंदी न आहे पर जे न ज़ोरी अबा वठी आहिनि हा माना हिकिड़ी जेको हुनजो लाज़वाल इश्क़ हुयो सुहिणी जो हू जॾहिं वई उते घड़ो खणी टिपी उतो साईं ऐं लतीफ़ साईं चए थो त कारी राति कचो घड़ो 29 ऊंदाई जेका इस्लामी 29 राति आहे उन राति एॾी ऊंदा हूंदी आहे जो चंड नालो न आहे की दरिया दड़ लाई साहड़ करण सुहिणी आदि थिए आई ही कमु इलाही न त कुननि में केरु गिरे थधी सियारे जी राति ॿुधो साईं 29 इस्लामी जेका राति आहे उन राति चंड किथां हूंदो ऐं कारी राति कचो घड़ो कारी राति दुध कारी कचो घड़ो 29 हूंदा आई ऐं चंड नालो न आहे की चंड माना किथे परे परे ताईं ॾिसण ई नथो अचे ऐं दरिया दड़ लाई दरिया जो ख़ौफ़ ऐं ऊंदा जो ख़ौफ़ ऐं साड़ कारण सुहिणी आदि थिए आई आधी राति जो हिकिड़ी औरत जेका डिॼे थी सा कुननि में थी ऐं थधी राति में थी गिड़े वञे थी परियां मिलण त साड़ कारण सुहिणी आदि थिए आई पर ही कमु इलाही न त कुननि में केरु गिड़े केरु माई जो कमु आहे ईअं अधु राति जो गिड़े हिकिड़ी कमज़ोर औरत जेके असां कमु लतीफ़ साईं ससुई जो जेके पहाड़नि जा पंध आहिनि उहे हींअर को मर्द करे ॾेखारे जिते पेर पिथूं था थियनि जिते मुख़्तलिफ़ जानवर आहिनि उते ससुई जो बर बर वो हाय 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 ओ मोरम मोटी आयो ओ आया तान इमाम वो आया तान इमाम बर बर वो मदी में जा जाम ओ मौला मुखे मेड़िए वो हाय हाय मदीने में जा जाम अंदाज में संकीलारो सुर पढ़ंदा आहिनि उहे अक्सर दास्तान आहिनि पर उहे मुख़्तलिफ़ रातियुनि ते दास्तान वधंदा वेंदा आहिनि पोइ 10 मुहर्रम ताईं उहे पूरा थींदा आहिनि दास्तान ऐं इन्हनि जो पढ़ण जो अंदाज़ साॻियो आहे पोइ उन में मुख़्तलिफ़ वायूं आहिनि ऐं उहे हिकिड़ियूं सराइकी में आहिनि त के सिंधी में आहिनि के ॿियनि ॿोलियुनि में आहिनि हिकिड़ी वाई आहे मेहंदी लावण ॾे सेज विछावण ॾे शहज़ादा कासिम बनरा कासिम दूल्हा कासिम सेज विछावण ॾे मेहंदी लावण ॾे असल में असां वटि ईअं थींदो आहे त मुहर्रम जे अशरे में अक्सर जहिड़ा फ़िरक़वारी ते थींदा आहिनि पर लतीफ़ साईं जे हिन कलाम ते अॼु ॾींहं ताईं कॾहिं को अहिड़ो मसइलो न थियो ऐं लतीफ़ साईं ईअं ॻायो आहे ॼण को वेही करबला खे पाण ॾिठो हुजे साईं चयो आहे त कारे ककर हेठि मूं झेड़ींदे छॾिया कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि थियनि तनी से ॾेठि मोटण जनी में सो साईं चयो त मूं झेड़ींदे छॾिया मूं झेड़ींदे ॾिठा माना मूं ॾिठी पे करबला खे पर रूमी साहिबु जेको आहे रूमी साहिबु हिकिड़ो ज़ाफ़र जिन हुयो जंहिं करबला सॼी ॾिठी साम्हूं रूबरू हिकिड़ो चश्मदीद गवाह चइजे त उहो जिननि जो सरदार बि हुयो ऐं उन करबला सॼी ॾिठी पोइ रूमी साहिब जी उन सां मुलाक़ात थी रूमी साहिबु उन खां सॼो अखियुनि ॾिठो अहिवाल मिसाल साईं हाणे को कैटल शो थो लॻे या साईं वेटनरी में आहे
मिसाल साईं वेटनरी में आहे, साईं को अहिड़ो को शो ॾिसी थो अचे पंजाब में 4 ॾींहं 3 ॾींहं, हाणे साईं मोटी आयो, साईं खां मोबाइल हाल वाल वरितो त साईं तव्हां इहो अखियुनि ॾिठो अहवालु ॿुधायो। त हाणे ज़ाहिर आहे साईं का पंहिंजी शइ त हुन में एड कोन कंदो, छो जो हिन अखियुनि ॾिठो 3 ॾींहंनि जो जेको ॾिठो उहो अदा वज़ीर आला आयो, फलाणा माण्हू आया, फॉरेनर आया, अहिड़े अहिड़े क़िस्म जो माल उन में जेको आहे सो रखियो वियो। ऐं ॾाढो हिन हवाले सां ॾाढो भलो, साईं चवंदो त हिन हवाले सां मूंखे ॾाढो वणियो। ईअं करबला हर माण्हू, साईं सवेर मूं ते ॻाल्हि कई हुते बाग में, त करबला हर अलाह जे वलीअ जे वस जी बि ॻाल्हि कान्हे करबला, त करबला खे सम्झणु हर माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। तो असां जेकॾहिं उन ते का डाड़ ठका आणूं त उहो ग़लति आहे। इन जे करे जेके ही जेके वली आहिनि अलाह जा, उन्हनि हिकिड़ो अहिड़ो किसो लिखियो आहे जंहिं ते कंहिं क़िस्म जो कंहिंखे को एतिराज़ न आहे। त साईं जीअं करबला जे आशूरे खे मल्हाइणु खपे, खोड़ सारा असां वटि जेके बुज़ुर्ग माण्हू आहिनि उहे अची सिर्फ़ु करबला जो केॾारो ॿुधायो, हिननि 10 ॾींहंनि में ॿियनि केॾा उहे अची दरगाह ते इन मख़सूस टाइम ते हुननि जी इहा इबादत, इमामनि खे कीअं ॿुधिजे, कीअं रोइजे, कीअं उनखे मल्हाइजे, इहो सॼो लतीफ़ साईं हिन केॾारे में। ऐं जंग जो बाक़ाइदा उहो जेको वाक़ियो आहे करबला जो, उहो साईं अहिड़ी तरतीब सां हुनखे शामिलु कयो आहे। ककरा करबला जा ककरा करबला जा मादर थे मेरा फटन तां रत पुड़ा अलीअ थे उजास, मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदले कुन। सर उहो ॻाल्हि तव्हां अदब रखी ज़ाफ़र जिन वारी, ज़ाफ़र जिन जो ॻाल्हि इहा हुई त हू मदरसे में मौलाना रूमी साहब ॿार पढ़ाईंदो, पोइ रूमी साहब जे घर में थोरी का तबियत जी नासाज़ी, रूमी साहब जे दौर में हीअ जदीद डॉक्टरी कोन हुई, सुइन वारी ब्लड प्रेशर वारी बीमारी उन दौर में कोन हुयूं। उन दौर में हकीम ऐं जेके तबीब हूंदा जरा उहे नफ़्ज़ ॾिसी ऐं कंदा इलाज। उहो रूमी साहब हकीम साहब खे घुरायो, हकीम साहब खे साईं जेको मर्ज़ु आहे इहो जेका जड़ी बूटी आहे न, इहा अहिड़ी जाइ ते थिए जिते जिन घर आहिनि, उते इंसान जो पहुचणु ॾुखियो आहे, नामुमकिन आहे। सो जेकॾहिं उतां इहा बूटी अची वञे त असां तव्हांजो इलाजु कंदासीं। ऐं मौलवी साहब परेशान थी अची न हाणे किथां जिन ॾे केरु ईंदो, ऐं त मदरसे में हिकिड़ो नंढो उथी बीह रहंदो, चई असां तव्हां बेफ़िक्र थियो सुभाणे खणी ईंदो, हा त कीअं खणी ईंदो। हाणे मिसाल असां चऊं साईं फलाणे अंब जो असांखे पनु खपे, मिसाल कश्मीर में जेकॾहिं को माण्हू बीमार थिए ऐं डॉक्टर चए त फलाणे अंब जो जेको आहे पनु खपे, हाणे उते कश्मीर में इहे अंब आहिनि ई कोन, सही हवा हुनखे चवंदा बाबा बि तुंहिंजे लाइ टंड जाम मां अंब उहो खणी था अचूं। पर हाणे जेकॾहिं कश्मीर में मिसाल या ॿिए कंहिं जाइ ते अहिड़े पहाड़ी इलाइक़े में जिते अंब थिए ई नथो, त ईअं उहा जड़ी बूटी ॿिए ॾींहुं छोकिरो थैली भरे आयो कपिड़े जी नंढड़ो, अची हुनखे हकीम साहब खे चईं हकीम साहब खे घुरायो, पुछो त इहा आहे या ॿी आहे। मौलवी साहब हकीम साहब खे घुरायो, चईसीं ॾिसो इहा आहे या ॿी आहे। चई बा तूं चाहे जिन पढ़ाईंदो ई पहिरीं त दवा ठाहियो, पोइ था हिननि जो क्लास पोइ था वठो। हकीम साहब साईं उहो ठाहियो, माना दवा ठाहे नी, चईंदी हिन मां त इलाही जो इलाजु थींदो, त वॾी छा पर पर चई बाबा उहो तूं ठीकु आहे, मूंखे त ॾे, मुंहिंजो त मसइलो हल थिए, मुंहिंजो टेंशन ख़तमु थिए, साईं खे ठाहे ॾिनई। साईं जो घर में ठीकाई थी वई, हफ़्तो 15 ॾींहं गुज़री विया। पोइ जेॾीमहिल मौलाना साहिबु जेॾीमहिल रिलैक्स थियो, पोइ क्लास में वेही पंहिंजे मूड में चई उथ जिन कहिड़ा आहियो, हा 13-14 ॼणा उथी थी रहिया। अड़े जी तव्हां कॾहिं ॿुधायो ई कोन, तव्हां कॾहिं पुछियो ई कोन असांखां, त पोइ असां ज़ाहिर आहे तव्हांखे कंहिं चयो, चई असांखे ॾाढो पंहिंजो उन चयो ज़ाफ़र जिन। अच्छा भई माना ज़ाफ़र जे ख़ानदान में, ज़ाफ़र जे ख़ानदान में ॼण मूंखे मिलायो हुन सां। चई असां वटि को इंसानु पहिरीं त अलाउड ई कोन्हे असांजी आबादी में, पर असीं पंहिंजे ॾाॾे खां परमिशन वठूं, पुछूं, ठीकु आहे। ही विया वञी ॾाॾे खे ॿुधायो नी ॻाल्हि माना लीक थी वई आहे, असांजे करे लीक थी आहे। हाणे मौलवी साहिबु तव्हां मिलणु चाहे, जीअं मौलवी साहिबु खे अकेले वठी अचो, ख़लीफ़ो गॾु असिस्टेंट को बि न अचे, न को पीए अकेलो अचे मौलवी साहिबु, हुनखे वठी अचो। पोइ जिन छोकिरा हुनखे पंहिंजे हिसाब सां उॾाए खणी विया, उस ताईं पहुचायूं, ज़ाफ़र साहिब सां मिलायूं। ज़ाफ़र साहिबु अखियुनि ॾिठो अहवालु मौलवी साहिब जो,
रूमी साहब खे ॿुधायो पोइ रूमी साहब पंहिंजी मसनवी में हुआसीं कोट कई अच्छा रूमी साहब जी जेका मौलाना जलालुद्दीन साहब जी जेका रूमी आहे उन ते अञा ताईं रिसर्च फ्रांस में हले पई, अमेरिका में हले पई, लंडन में हले पई। ज़रूरु उन किताब में कुझु हूंदो तॾहिं तॾहिं रिसर्च हले पई। हीअ जेके किताब आहिनि उन में इहो लिखियो त इहे खेमा छो साड़िया वण जारो आयो है माया न मोरा यादूं है तूनी ओ वण जारो आयो है माया न मोरा यादूं है तूनी ओ ने वियड़ायो हरियो को देच तायो ओ है माया न मोरा यादूं है तूनी ओन जो अब्दुल लतीफ चयो हो सफ़र सजा आयो है माया न मोरा यादूं है तूनी ओ वण जारो आयो है माया न मोरा यादूं है तूनी फ़क़ीर साईं शाह लतीफ़ जी जेका ॾियो सुखनि जे सैयद चए पुखे आऊं न प्यास जे करां हुयासि बुरी गूंदर वल जी त जेकॾहिं बुनियादी मुंहिंजो ॾुखु आहे बेसिक टॉपिक में या सब्जेक्ट मुंहिंजो ॾुखु आहे त सुखनि ॾे त मुंहिंजो कमु ई कोन्हे। साईं जो जेको हाणे जेको तव्हां सुर खणंदव न उन में या त रूहानी कैफ़ियत ज़िक्र जी हूंदी या ॾुख जी हूंदी। ख़ुशी साईं तमामु खणी न चइजे त न ॻाई आहे मुंहिंजे ख़्याल खणी न चइजे पर ख़ुशी खां साईं इलाही माना साईं साईं फ़िराक खे घणो ज़ोर ॾिनो आहे इलाही दर्द जीअं हिकिड़ो आहे त जॾहिं कालू भला कलबसी करे चयो हा ईअं न सर हा जॾहिं कुल नफ़र ते ठीकु आहे वरी उहो ई साॻी कैफ़े खे खणी आयो हीअ ते तारी वॾे ॾे थी कूप पी करे त मां हिन खे त अदब ई साईं सम्झो आहे हा बिल्कुलु साईं जो जेको मूं ताईं ॿुधायो न बुनियादु साईं जो रुॻो दर्द आहे। हाणे मुठ सूरनि सभु कयईं पर मूं वटि वठणु हाणे साईं चए थो ज़रो ज़रो त भई ठीकु आहे सूर सभु कंहिं ॾियाए पर मूं ॾे अचो हेॾा मूं ॾे वठणु साईं आऊं चवांसि मूं ॾे हिकिड़ी में आहे साईं आऊं चवां साईं चइबा मूं ॾे 100 में हुअनि मूं ॾे वठणु आहे त हाणे वठणु हिकिड़ी में हा न तुंहिंजो दर्द थोरो आहे मुंहिंजो घणो आहे अहिड़ो बैत साईं जो आहे सूरनि जे त किन वटि थोरा सूर सूर सामान आयो सॼो बैत इलाही आहिनि साईं जा सूरनि ते इलाही आहे अचो सूरनि वारियूं करियूं सूर वीचार किन थोरा किन घणा कान्हे सूरनि धार ॾिना जे ॾातार साईं मूं झोली पाए हिकिड़ो न हिकिड़ो साईं मूंखे न खपे मूंखे झोली भरे ॾियो दातार उहो कहिड़ो सूर ॾिनो आहे कहिड़ो सूर ॾिनो आहे दातार जेको अब्दी आहे उहो कहिड़ो सूर आहे जेको अबतरो अब्दी आहे जो शुरू खां वठी आदम इस्लाम खां वठी आख़िर ताईं हर माण्हू ते हावी तारी आहे ख़ालिक़ खां मख़लूक़ जो धार थी वरी वापसि उते मिलणु जेको धार वारो पीरियड आहे इन खे ई सम्झे थो त माना मुंहिंजो ॻाढापो वरी थिए जेतिरो जल्दी थिए मुंहिंजी ख़ालिक़ हीउ मुंहिंजो ख़तमु अदब मुंहिंजो फिटाई खे फ़िराक जो कोई न उहा जुदाई जेका आहे पर इंसान नमाज़ जॾहिं पढ़ी उतां बि बेश्त मां निकितो आहे दुनिया में उन खे फानी थियूं था वरी मेलाप सही न आऊं इहो त सां था थी चओ सघे थो साईं इजाज़त मतिलबु वठूं? मक़सदु साईं जो मूंखे 9 बजे साईं दरगाह इहो त सां था चओ अच्छा दरगाह ते वरी इजरात बाक़ी इहा ॻाल्हि आख़िरी आहे जी सर मोहम्मद इस्माइल लीड बाक़ी इहा ॻाल्हि आख़िरी आहे उहा जी ॻाल्हि जेका आहे हिते जी त हर शइ ख़तमु थी वई न साईं हिते घड़ो भॻो हिकिड़ो रस्तो वसीलो घड़ो हुयो
घड़ो भगो केरु पिया ॻाल्हायो? मुंद मुई वसीला विया हाणे तव्हांजो तव्हां वसीला ॻोल्हींदो न साईं हाणे हितां टंडे जाम मां डॉक्टर जवाब न हलो हैदराबाद साईं हैदराबाद वारनि जवाब न हलो कराची वसीला ॻोल्हींदो न पर जे वसीला विया पोइ तव्हांजो कमु सुभाणे थिए जो न मां अचत हूंदो आहे न 12 बजे अची वेंदो अलाह त आहे न अलाह वॾो हर अंदाज़ वारा सुभाणे आहे न इहे ॻाल्हियूं असां प्रैक्टिकली पोइ तव्हां थोरी देरि दर्शन मां जाम में वापसि ईंदो घर पर रस्ते में अचे हाणे मखलूक धार थी रही अदम न न न हाणे इहो तव्हां मूंखे बाउंड में वेठो आहे हिते प्रोग्राम हले पियो जी सर बिस्मिल्लाह जब नैन तेरे सरस नैन अजब नैन तेरे जब नैन तेरे चुन चुन कलियां सेज विछावा ओ भी पिया घर मेरे जब नैन तेरे सरस नैन तेरे सर हाणे असां इजाज़त टाइम